आका अलैहिस्सलाम फरमायो जेको अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर सदको करे तो उहो सदको उन जे ऐं बाहि जे विच में आड़ यानी दीवार बहिंजी वेंदो आहे। हिक ॿी जाइ ते नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो सदको ॾियो, सुभान अल्लाह, सदक़े जे ज़रिए पंहिंजे मरीज़नि जो मदावा यानी इलाज कयो। बेशक सदको हादसात ऐं बीमारियुनि जी रोकथाम कंदो आहे ऐं ही तव्हांजे आमाल ऐं नेकियनि में इज़ाफ़े जो बाइस आहे। प्यारा इस्लामी भाइरो, चाहे अमीर हुजो या ग़रीब हुजो, सदको ज़रूरु ॾींदा करियो। अवां जूं परेशानियूं ख़तमु थींदियूं। अल्लाह जी राह में माल ॾियण सां घटि न थींदो बल्कि वधंदो आहे। पंहिंजा अतियात, फितराना, ज़कात पंहिंजे ग़रीब माइटनि खे ॾियो ऐं बाद में सुन्नतनि जी अज़ीम तहरीक दावत इस्लामी खे बि यादि कयो, जंहिं जो आलमी मदनी मरकज़ बि कराची सिंध में आहे। सिंध जे ॻोठ ॻोठ में क़ुरान जो नूर पहुचाइण में दीन जी मदद करियो। दावत इस्लामी सोशल मीडिया सिंधी प्लेटफॉर्म्स के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।